नाज़रीन हेडलाइंस तव्हां ॾिठियूं तफ़सीली ख़बरुनि में वाक़े भलीकार बुलेटिन की शुरुआत में वाक़े अहम ख़बर ॾींदासीं। ठकराटे वेझो अरिड़हं वरनि जी नारी खे मुबैना इज्तिमाई ज़्यादती जो निशानो बणायो वियो आहे। मुतासिर नारी इंसाफ़ लाइ मुबारकपुर थाणे ते पहुची वई, जॾहिं त पुलिस मेडिकल लेटर ॾेई नारी खे तालके अस्पताल पनियाकल उमाणे छॾियो आहे। ॻोठ जाम इब्राहिम में अरिड़हं वरनि जी नारी सां 5 ॼणनि पारां मुबैना इज्तिमाई ज़्यादती जो निशानो बणायो वियो। मुतासिर नारी इंसाफ़ लाइ मुबारकपुर थाणे ते पहुची वई। नारी इल्ज़ाम लॻाईंदे चयो त अब्दुल लतीफ़, वकील अहमद, अली अकबर, अब्दुल नबी ऐं अब्दुल वाहिद खेनि खंबे फसल में वठी वञी ज़्यादती जो निशानो बणायो। मुबारकपुर पुलिस मेडिकल लेटर ॾेई नारी खे तालके अस्पताल पनियाकल उमाणे छॾियो। होॾां इल्ज़ाम में ठाहियल धुर राब्तो करण ते ॿुधायो त अहिड़ो को बि वाक़ियो पेश नाहे आयो, ड्रामो रचायो वियो आहे। अॻु बि इन धुर अहिड़ा कूड़ा ड्रामा ठाहे इल्ज़ाम मड़े संदन खां ॾंड चटियूं भरायूं आहिनि। नाज़रीन अहम ख़बर असां शेयर कंदा हलूं पिया। ठकराटे वेझो अरिड़हं वरनि जी नारी खे मुबैना इज्तिमाई ज़्यादती जो निशानो बणायो वियो आहे। मुतासिर नारी इंसाफ़ लाइ मुबारकपुर थाणे ते पहुची वई, जॾहिं त पुलिस मेडिकल लेटर ॾेई नारी खे तालके अस्पताल पनियाकल उमाणे छॾियो आहे। ॻोठ जाम इब्राहिम में अरिड़हं वरनि जी नारी सां 5 ॼणनि पारां मुबैना इज्तिमाई ज़्यादती जो निशानो बणायो वियो। मुतासिर नारी इंसाफ़ लाइ मुबारकपुर थाणे ते पहुची वई। नारी इल्ज़ाम लॻाईंदे चयो त अब्दुल लतीफ़, वकील अहमद, अली अकबर, अब्दुल नबी, अब्दुल वाहिद खेनि खंबे फसल में वठी वञी ज़्यादती जो निशानो बणायो। मुबारकपुर पुलिस मेडिकल लेटर ॾेई नारी खे तालके अस्पताल पनियाकल उमाणे छॾियो। होॾां इल्ज़ाम में ठाहियल धुर राब्तो करण ते इहो ॿुधायो आहे त अहिड़ो को बि वाक़ियो पेश नाहे आयो, ड्रामो रचायो वियो आहे। अॻु बि इन धुर अहिड़ा कूड़ा ड्रामा ठाहे इल्ज़ाम मड़े संदन खां ॾंड चटियूं भरायूं आहिनि। ठकराटे वेझो अरिड़हं वरनि जी नारी खे मुबैना इज्तिमाई ज़्यादती जो निशानो बणायो वियो आहे। मुतासिर नारी इंसाफ़ लाइ मुबारकपुर थाणे ते पहुची वई, जॾहिं त पुलिस मेडिकल लेटर ॾेई नारी खे तालके अस्पताल पनियाकल उमाणे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॼाणण लाइ राब्तो कयो आहे SNTV न्यूज़ जे रिपोर्टर मजीद महर सां। जी मजीद, वधीक कहिड़ा तफ़सील इन हवाले सां? जी, मुबारकपुर थाणे जो ॻोठ आहे जाम इब्राहिम, जंहिंमां 18 साला माई बख़्तावर ज़ाल निज़ामुद्दीन महतम जी जेका थाणो मुबारकपुर पहुती ऐं उन ॿुधायो मीडिया खे त संदसि बिरादरी अब्दुल लतीफ़, वकील अकबर, अब्दुल नबी ऐं अब्दुल वाहिद मूसा जेको इज्तिमाई टाॾाई कई आहे ऐं जेका हू हादसनि सां गॾु आई ऐं पुलिस खे जेको आहे पंहिंजो लेटर मेडिकल ॾेई करे तालका अस्पताल पनियाकल उमाणियो आहे। ठीकु आहे मजीद, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील ॾियण जे लाइ।